वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। नाज़रीन, टिपिकल टॉक में असां वटि मौजूदु आहे डीजी कल्चर सकाफ़त खाते जो डायरेक्टर जनरल कलसरो साहब। ऐं कलसरो मूंखे सम्झ में नथो अचे, कलसरो नालो कीअं पियो? कलसरो त कबूतर जो हिकिड़ो नस्ल हूंदो आहे। मां बि कबूतर आहियां। अच्छा, मूंखे कबूतर सम्झो। असां में ॾिसो त मां तोतो न आहियां। जेकर तोतो हूंदो आहे अखियूं चुराइण वारो पखी, हा, तोता चशम जेके चवंदा आहिनि, जेके सरबा उर्दू में तोता अखियूं फेरे वेंदा आहिनि जेके, उहो अखियूं फेरे वेंदा आहिनि। हाणे कबूतर हिकु वफ़ादार आहे। कबूतर खे जेकॾहिं तव्हां छॾींदो आसमान ते हूंदो, वरी मोटी ईंदो, सिधो पंहिंजी खुॾीअ ते वेंदो। पर तोते खे तव्हां कढंदो त भॼी वेंदो। तव्हां भले केतिरो खारायोसि पीरायोसि, सूफ़ खाए, तोतो सूफ़ खाए, साईं अंगूर खाए, केला खाए, पोइ बि भॼी वञे। कबूतर सिर्फ़ु अन्न ते, पोइ बि मोटी अचे। उन मुतासिर थी करे मां पाण ते तख़लुस रखियो। तख़लुस आहे तव्हांजो इहो कलसरो। कलसो। अच्छा, इहो ॿुधायो त कलमकारनि खे या फ़नकारनि खे या जेके असांजे शाइर अदीब दानिशवर आहिनि, उन्हनि खे वज़ीफ़ो केतिरो मिलंदो आहे महीने में या साल में? साईं, मां तव्हांखे ॿुधाईंदा, तव्हां हैरत में पइजी वेंदव। किथे कंहिं दुनिया में एतिरो वज़ीफ़ो न हूंदो आहे। दुनिया जे फ़नकारनि खे एतिरो वज़ीफ़ो न मिलंदो आहे जेको पाकिस्तान एॾी महांगाई दौर में। साईं, असां 2500 रुपया ॾींदा आहियूं महीनो। 2500 रुपया महीनो? अदीब दानिशवरनि जेके बि असांजा 2500 रुपया हा महीने में? हेॾे महांगाई दौर में सीनियर तरीन माण्हू आहिनि जेका, हा, 2500 रुपया वॾो आहे। ॾिसो न केतिरा फ़नकार आहिनि, तक़रीबन 100-150 फ़नकार आहिनि जिन खे असां वज़ीफ़ो ॾियूं था। त हुकूमत ते केतिरो बोझ आहे हिन जो। सकाफ़त खातो बर्दाश्त नथो करे सघे एतिरो बोझ, ऐं पोइ बि असां उन्हनि खे ॾियूं था। ऐं उनखां पोइ वरी हड़तालूं था कनि, रड़ियूं था कनि, वरी टीवी ते वेही नकुलूं था कनि असांजूं। ज़ाहिर आहे उहो हड़ताल त थियनि थियूं। असां पाण माज़ी में ॾिठोसीं त मरहूम अब्दुल हुसैन सारियो जे लाइ जॾहिं फ़नकार रोडनि ते निकिरी आया, प्रेस क्लब जे ॿाहिरां निकिरी आया। हिते ॾिसो, हिते फ़नकार मार थो खाई वञे। हू जॾहिं त स्टेज जो फ़नकार हुयो। स्टेज जो सकाफ़त सां को वास्तो न आहे। स्टेज जो सकाफ़त वास्तो न आहे? सकाफ़त सां को वास्तो न आहे। स्टेज ड्रामे जो को वास्तो ई न आहे सकाफ़त खां। कीअं साईं? ऐं न वरी स्टेज जो को वास्तो आहे। स्टेज नाटक थींदा रहिया आहिनि माज़ी में, सकाफ़त जो हिसो आहिनि। स्कूल में जेके टेबलोज़ वग़ैरह थींदा आहिनि, सकाफ़ती जेके सकाफ़ती ड्रामा थींदा आहिनि, शेख हयात जा मंज़ूम ड्रामा लिखियल आहिनि केतिरा ई। शेख हयात साईं केरु हो? शेख हयात साईं ज़ात जो शेख हुयो, नालो अयाज़ हुयसि, पाण वकील हो असल में। अच्छा, जेको शाइर हो? हा, शाइर बि हुयो। तव्हांखे शायदि नालो न हूंदो हुननि जो। हा, मूंखे शेख ज़ाहिद बि यादि हो वरी घणो। ज़ाहिद शेख यादि हो तव्हांखे? त उहो ई मां चवां पियो त अब्दुल हुसैन सारियो जे दौर में मुनिस अयाज़ साहिबु डीजी हुयो, मोहम्मद अली मांझी डायरेक्टर हुयो कल्चर जो, ससी पलीजो साहिबा मिनिस्टर हुई, शम्स जाफ़रानी साहिबु सेक्रेटरी हुयो। त हुसैन सारियो जे जॾहिं बीमार पियो हुयो, फ़नकार अची विया प्रेस क्लब जे ॿाहिरां, त उतां सिर्फ़ु 25,000 रुपया मोकिलिया हुया कल्चर डिपार्टमेंट वारनि, त हिन जो इलाजु करायो। साईं ॾिसो न त हाणे ॿियो कल्चर छा करे? तव्हां घणा ॾे? 25 लख ॾे? जॾहिं त स्टेज सां को उनजो वास्तो ई न आहे। कीअं साईं? स्टेज जो कीअं हुयो? हेतिरा हेतिरा हुन ड्रामा कया, फिल्मूं कयूं, तव्हां शायदि न सुञाणो उन्हनि खे। हाणे इहे माण्हू सभु कंदा वठनि फिल्मूं ऐं ड्रामा, असां हुनखे सभिनी खे ॾींदासीं छा? ज़ाहिर आहे कंहिंजी का सिफ़ारिश हुजे, कंहिंजो को असांजो को दोस्त असांखे चए, को पहिरीं प्यारो दोस्त असांखे चए, अच्छा, त पोइ असां खणी अॻिते सोचींदासीं, कागज़ अॻिते मोकिलियूं। बग़ैर जेतिरो असांजे वस में हुयो उहो असां उनजी मदद कईसीं। हुन खां पोइ फ़नकार जेको आहे सोचनि पिया वज़ीर आला हाउस ते असां हमिलो कंदासीं, हीअं कंदासीं, को सुथरी ॻाल्हि आहे? भला अक्सर इहा बि शिकायत रही आहे अदाकारनि खे, फ़नकारनि खे, अदाकाराउनि खे वधीक वज़ीफ़ो बि मिले थो, एंडोमेंट फंड मां उन्हनि खे वधीक मिले थो। फीमेल आर्टिस्ट खे सुठी ॻाल्हि आहे, मिलणु खपे उन्हनि खे बि। ज़ाहिर आहे उन्हनि जो को ॿियो ज़रिया मुआश आहे कोन। अदाकाराउनि जी सिफ़ारिश घणी आहे। अच्छा, उन्हनि जी सिफ़ारिश घणी आहे? ॾिसो न साईं, सिफ़ारिश ते कमु, सिफ़ारिश ते बि असुल में हलंदी। तव्हांखे नौकिरी छा ते मिलंदी आहे? फ़र्ज़ु कर, अगरि जेकॾहिं मां वेठो आहियां, मां एग्रीकल्चर जो माण्हू, जेकॾहिं मां हिते वेठो आहियां एजुकेशन जो माण्हू, त छो वेठो आहियां? छाजे करे वेठो आहियां? पंहिंजो माण्हू टी आयुसि, मां एॾो पावर हुयो, मूंखे ताक़त हुई, मां ईअं अची वियुसि। ज़ाहिर इहो सोर्स हूंदो आहे। सोर्स सिफ़ारिश जेकी आहे उहा कमु अॻिते खणंदी आहे। अच्छा, ॾिसो न साईं, त लेडीज़ जी सिफ़ारिश घणी थी थिए, इन जे करे हुनखे वज़ीफ़ो वधीक थो मिले, एंडोमेंट फंड मां वधीक थो मिले। वधीक इन जे लाइ जेको आहे उन्हनि जी असांखे देखभाल करणी आहे। उन मेकअप जो ख़र्चो बि आहे। ज़ाहिर उनजी मोबाइल 80-80 हज़ार जी मोबाइल आहे। ज़ाहिर उहो आहे जा जेके रहनि था शहरनि सुठनि में, सुठे फ्लैटनि में रहनि था, ज़ाहिर उहो अफोर्ड करिणो आहे उन्हनि खे, उन्हनि असांजी ज़िमेवारी आहे। साज़िंदनि जो बि अक्सर शिकायत रही आहे, जेके साज़िंदा आहिनि, म्यूज़िशियन्स। ढोलकी वारो, बाजे वारो भॻो थो अचे पियो हर महीने।
ज़ाहिर आहे उहो साज़िंदा त आहिनि न, ज़रूरु सिंध जी सकाफ़ती साज़ वॼाइनि था, त उन्हनि जो त हक़ु आहे न कल्चर साईं मां चवां थो सभ खां वधीक हक़ु सहाफ़ियुनि जो आहे। सहाफ़ियुनि जो कल्चर में साफ़ी आहिनि न साईं, ॾुखिया आहिनि, ॾिंगा आहिनि साफ़ी। साईं सहाफ़ियुनि जे लाइ अलॻि हिकिड़ो आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, उन्हनि खे इंटीग्रेटेशन कार्ड बि ठही मिले थो। न हिते बि उन्हनि खे साईं मिलणु घुरिजे न, सहाफ़ी कल्चर जो हिसो आहे न साईं, सहाफ़ी कल्चर जो हिसो आहे। हाणे जेकॾहिं उन्हनि खे असां नथा ॾियूं, इहे जेके इंडोमेंट फंड जेके आहिनि, इंडोमेंट फंड असां नथा ॾियूं उन्हनि खे, त हू लिखंदा, असांजे ख़िलाफ़ु लिखंदा न। सहाफ़ी त ज़रूरु जेका हक़ु सच हूंदो उहो ई लिखंदा न। ज़रूरु साईं, हाणे उन्हनि खे राज़ी करणु ज़रूरी आहे। पोइ सहाफ़ियुनि खे बि ॾियो था, ज़ाहिर उहे कल्चर जो हिसो आहिनि, सहाफ़ी कल्चर जो हिसो, कल्चर जो हिसो। ऐं जेके अच्छा उहो सहाफ़ियुनि में वरी फ़र्क़ु आहे न, हिकिड़ा सहाफ़ी जेको सिर्फ़ु जेको आहे माइक खणी करे रिपोर्ट ॾींदा आहिनि, हिकिड़ा सहाफ़ी उहो हिकु अधु उन्हनि कॉलम लिखियो आहे, त उहे त ज़िमरे में अचनि था न। अच्छा जेका कमेटी तव्हां ठाही आहे कल्चर डिपार्टमेंट में, जेका इंडोमेंट फंड जी कमेटी आहे, छा उहा तय कंदी आहे त कंहिंखे माण्हू खे केतिरा पैसा ॾियणा आहिनि इंडोमेंट फंड मां, या मथां ई लिस्ट ठही ईंदी आहे? न साईं, मथां बि खणी अचे, पर कमेटी जेकी आहे उहा ज़रूरु तय कंदी आहे, उनजी पंहिंजी सोर्स हूंदी आहे, पंहिंजी उनजी सिफ़ारिश उन्हनि जी हलंदी आहे, उहे असांखे नाला ॾींदा आहिनि। पोइ विच में असां पंहिंजा नाला बि एड कंदा आहियूं, को पटियालो थियो, क्लार्क थियो, ज़ाहिर उहे बि इंसान आहिनि, सकाफ़त खाते में त आहिनि न, उहे बि सिर्फ़ु पघार ते त गुज़ारो न कंदा आहिनि न। माना उन्हनि खे बि तव्हां इहो ॾेई छॾींदा? हा, उहो पटियालो उनजी माउ बीमारी वीचारी, त उनखे असां 4 लख रुपया ॾियारियासीं, त हिन में को ॾोह त न आहे, हिकिड़े फ़नकार खे ॾियूं था जेको चए थो मां सकाफ़त जो हिसो आहियां। इल्ज़ाम इहे बि लॻंदा रहिया अख़बारुनि में, असां पढ़ियासीं या रिपोर्टूं ॾिठियूंसीं टीवी ते, त आखून साहिबु हुयो हिकिड़ो तव्हांजे कल्चर डिपार्टमेंट में, उहो बि कुझु माण्हुनि खां पैसनि वठण जे एवज़ पास कराईंदो इंडोमेंट फंड मां, कुझु ॾियो कुझु वठो जी बुनियाद ते। न इहो इल्ज़ाम हुयो, इहो इल्ज़ाम बि असल पटियाले जी ॻाल्हि हुई, जेके 4 लख पटियाले हिकिड़ो कराए ॾिना, उन ते सेक्रेटरी उकेली साहिबु हुन दौर में दॿ बि ॾिनसि, त हेॾा मुड़े जेको आहे न खणी अचिजांइ, हाणे मां करे ॾियां थो, उन दौर में कयो वियो, पर पोइ वरी दॿ ॾेई छॾी। भला जेके कलमकार आहिनि, जेके राइटर आहिनि असांजा, उहे जॾहिं दुनिया मां हलिया था वञनि, उनखां पोइ उन्हनि जा किताब छपराए, उन्हनि जी मुहूरत ते किरोड़ो रुपया ख़र्चु कयो था, त उन सां उन राइटर खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो? रूह खे सवाबु मिले थो, रूह खे सारे सवाबु आहे। किताबनि ते किताब छपराईंदा वञनि, जॾहिं हुनजो किताबु हलंदो, माण्हुनि जे हथनि में ईंदो, रूह हिकिड़ो माना हाणे भंवर जी शकिल आहे न, रूह उॾी थो वञे न जंहिं महिल, पोइ कंहिं जीत जे नमूने थी थो वञे, सोनो जीत भंवर। कॾहिं तव्हां ईद मुराद शादियुनि ते जेको आहे तव्हां पंहिंजी ख़ुशी कंदो, त उहो रूह ईंदो, उहो को न को तव्हांजी वालदा जो या तव्हांजे वालिद साहिब जो मरूम जो रूह हूंदो, उहे फिरी ईअं ॼण चुमी ॾींदी न, भों 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 ईअं। त उते असां जॾहिं बि मुहूरत कराई आहे, मां मुंहिंजे दौर में जॾहिं बि मुहूरत थी आहे कंहिं मुयल अदीब दानेश्वर जी, त किताब जी, त उन में जेको आहे उहो भंवर ईंदो आहे, बाक़ाइदे किताब खे ईअं छुहे करे हलियो वेंदो आहे, ईअं भूं 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 भूं। पोइ मां चयो पाणी हणो, पाणी हणो, पोइ पाणी जेको आहे मिनरल वाटर जेको हूंदो आहे, उहो मां यारे करे ऐं जेको आहे ईअं ॻाल्हियूं तव्हां प्रोग्राम में वेही करे ॿारहं ॻाल्हियूं कयो पिया, मूंखे सम्झ में नथो अचे त माथोरो ईंदो आहे, भूं भूं कंदो आहे। तव्हां साईं DG कल्चर आहियो, तव्हां थोरी मथे लेवल जी ॻाल्हि कयो। हे बाक़ी हेठी लेवल जी ॻाल्हि हुई छा? इहे अजीब ॻाल्हियूं था की रूह ईंदो आहे भंवर जी शिकिल में, ऐं इहो रूह खे सवाबु। बाक़ी हे जेके जेको असां कूड़ था ॻाल्हायूं, जेके असां 5 स्टार होटलनि में कयासीं, वॾे वॾे ऑडिटोरियम में असां जेके जेको वर्सियूं कयूंसीं, मुहूरतूं कयूंसीं किताबनि जूं, मरूमनि जेके लिखी आहे डायरियूं, उहे असां गॾायूं आहिनि, उन ते बि ख़र्चो आहे गॾाइण में। हाणे ईअं थियो हिकिड़ो अदीब दानेश्वर, हुनजी डायरी लिखियलु हुई, डायरी जा 2 पन्ना हुनजी हिकिड़ी धीअ फाड़े वई, शादी करे वई, 2 पन्ना हुनजा फाड़े पाण खणी वई। हाणे हिकिड़ो पुटु हिननि खां अलॻि थी वियो, जे हिकिड़े अदीब दानेश्वर जे मरण खां पोइ 4-5 पन्ना उहो खणी वियो, ॼाटे खयां साईं जेको आहे सो फुफी चाचे मामनि सभिनी पन्ना कया। हाणे उन किताब गॾाइण में असांखे जेको आहे सो तक़रीबन 6-7 लख रुपया ख़र्चु करिणो पियो, जंहिंखां असां पन्ना वठूं उनखे असां 20-25 हज़ार रुपया ॾियणा पिया, 50 हज़ार ॾियणा पिया। साईं हुन मरूम जो भाउ त कावड़िजी वियो, हुनजो मां लख खां सवा पन्ना न ॾींदोमांव, उहे 3 पन्ना असां लख रुपये में वरिता आहिनि, उहे असां पन्ना गॾाया आहिनि। केॾी तहक़ीक़ आहे, केॾी सकाफ़त खातो इन वकुड़ियो पियो आहे इन हुन में जो किताब जेको आहे मुहूरत कराइण में, किताब जा जेके इहे पंहिंजो पन्ना आहिनि, इहे जेको आहे गॾाइण में, ॾिसो न हुन में लिखी वियो आहे हुन में। त मां हिकिड़े दोस्त जे घर वियो हुउसि, उनजी जॾहिं ख़ूबसूरत न्याणी निकिती ऐं मुंहिंजी दिलि ॾिसी करे चए त काश मुंहिंजी जवानी हुजे हा ऐं तोसां शादी कयां, उहे केॾी शइ आई आहे। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ मोटी अचूं था ऐं DG कल्चर खां कुझु अहम सवाल बि कंदासीं, केॾा वञो न, असीं अचूं था
ब्रेक खां पोइ यार हीअं कजांइ अहिड़ो को आम सुवाल न कजांइ मुंहिंजी नौकिरी जो मसइलो साईं प्रोग्राम में कंदा आहियूं माण्हुनि खे विहारण जे लाइ बाक़ी आहे। ईअं न कजांइ ॾिस, न तव्हांजी नौकिरी कुझु न थींदो तव्हां वेही रहो आराम। तव्हांखे भले फंड मां कराए ॾींदुसि नंढो मिंट, तव्हां बि ईअं करो, तव्हां कराए ॾींदो मां। tumak tumak, ting ting da, ting da, ting da.